नाज़रीन, दुनिया में केतिरा ई रिश्ता अनमोल ऐं ख़ूबसूरत एहसास ॾियारींदड़ हुजनि था, पर जीजल माउ जे रिश्ते खां पोइ ॿियो पाक रिश्तो पंहिंजे पीउ जो हुजे थो। बिना लालच ऐं लोभ जे सॼी ॼमार कमाए पंहिंजी औलाद खे हक़ हलाल जी रोज़ी खाराईंदो रहे थो ऐं पंहिंजे औलाद खे दुनिया में सुरख़रू ऐं कामयाब करण लाइ वॾी जिदोजहद कंदो आहे। इहो ई वालिद पंहिंजे औलाद हथां कॾहिं कॾहिं दोखो बि खाईंदो रहे थो। पीअरनि जे आलमी ॾिहाड़े ते ॾिसूं था अली मोहम्मद शहाणी जी रिपोर्ट। दुनिया में हर ॾींहं जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे, पर के इंतहाई ख़ासि ॾींहं ॾिहाड़ा हुजनि था, उन्हनि खे आलमी तौर करे मल्हायो वेंदो आहे। दुनिया में जिते अमड़ियुनि जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वञे थो, उते हिकु अहिड़ी बि हस्ती आहे जेको पंहिंजे औलाद जे हर ख़ुशीअ लाइ पंहिंजी ख़ुशी दाव ते लॻाए दुनिया जूं समूरियूं ख़ुशियूं पंहिंजे औलाद खे मुहैया करण में का बि कसर बाक़ी नाहे छॾींदो। गर्मी, उस, काढ़े तोड़े सख़्तु सर्दी ऐं सीउ में पंहिंजे हक़ हिलाल जी रोज़ी कमाए पंहिंजे बचनि खे खाराए ख़ुशि ॾिसणु घुरंदो आहे। काज हुजनि या ईदूं हुजनि, पर पीउ पंहिंजे औलाद खे ख़ुशि रखण लाइ सभु कुझु लुटाए खेनि भरपूर ख़ुशियूं ॾेई ॿियनि अॻियां सुरख़रू बनाइण में का बि कसर नाहे छॾींदो। पीउ पोहरियत हुजे या अमीर हुजे, पर संदन सोच पंहिंजे औलाद लाइ साॻी हूंदी आहे। बुज़ुर्ग पीउ पंहिंजे औलाद जूं ख़ुशियूं ॾिसण लाइ हर वक़्तु बेताब हुजे थो। मुआशिरे में औलाद खे बहितरीन तरबियत ॾियण सां गॾु तइलीम ॾियण ऐं संदसि समूरा अंगल आरा वॾी ख़ुशी सां खणी खेसि दुनिया में वॾो माण्हू बनाइण में अहम किरदार ऐं हक़ीक़ी ख़्वाब हूंदो आहे। मासूमियत खां वठी जवानी ताईं पीउ पंहिंजे औलाद खे कंधे ते खणी पंहिंजे पेरनि ते बीहण जी वॾी कोशिशि करे थो। संदसि सहारो बणिजंदड़ औलाद जॾहिं संदसि बुज़ुर्गी दौरान ख़िदमत कंदे पंहिंजे पीउ खे दुनिया जा समूरा सुख ॾेई संदसि ख़िदमत करे थो, त उन पीउ बुज़ुर्ग जूं दुआऊं उन औलाद खे ज़मीन खां आसमान ताईं पहुचायो छॾीनि ऐं उन औलाद जी फरमान बरदारी पूरी दुनिया सदाईं ॻाईंदी रहंदी आहे। जंहिं पीउ पंहिंजे औलाद खे पाले पंहिंजो सभु कुझु लुटाए वॾो कयो ऐं लॻते जिगर खे बि घरां लोधे कढी छॾियो, जिते अॼु दुनिया पंहिंजे उन बुज़ुर्ग हस्ती बाबुल जो ॾींहुं करे मल्हाए रही आहे, उते उन औलाद ते फ़र्ज़ु थिए थो पंहिंजे पीउ जी अव्हां सां मोहबत जो इज़हार ऐं अव्हां जे हर ख़ुशी लाइ सभु कुझु फ़िदा कंदड़ पीउ जा फरमान बरदार बणिजी संदसि पूरी ज़िंदगी ख़िदमत कंदा रहो। बुज़ुर्ग पीउ अव्हां खां विछड़ी बि वियो आहे त संदसि मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरण बि अव्हां ते फ़र्ज़ु थिए थो। जिते पीउ औलाद सां एतिरी मोहबत जो इज़हार करे थो, उते औलाद ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजे पीउ जो फरमान बरदार बणिजी संदसि सदाईं ख़िदमत कंदा रहो। कैमरामैन ग़ुलाम हुसैन चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शहाणी, धरती न्यूज़, बदीन।